गुज़िरियल 11 महीननि खां असांजे मुलाज़िमनि जूं हिननि पघारूं बंदि कयूं। उन खां अलावा DHO जेको आहे उहो हिते मंथली बेसिस ते डॉक्टरनि खां ऐं जेको आहे सो मंथलियूं वठी करे उन्हनि खे ड्यूटियुनि खां जेको आहे आजो करार ॾिनो आहे। असांजे मुलाज़िमनि जूं एडवांस सैलरियुनि जा फाइल 6 महीननि खां जेको आहे DHO जी टेबल ते पिया नी, जंहिंजे लाइ DHO उन ते सही करण जे लाइ तयारु कोन्हे। गुज़िरियल 11 महीननि खां वठी असांजे पैरामेडिकल स्टाफ जूं जेको आहे पघारूं बंदि आहिनि, जंहिंमें जेको आहे कैरेट ऑफिसर DHO ऐं जेको आहे डिस्ट्रिक्ट ऑफिसर मिली भगत करे 11 महीननि खां वठी इन जूं पघारूं बंदि कयूं आहिनि। 11 महीना थी विया आहिनि, डेली ड्यूटी ते वेंदा, पोलियो कयूं था, मीज़ल्स कयूं था। असांखे 11 महीने खां DHO दिलासा ॾींदो अचे थो। DHO जो मां तव्हांजी ID बंदि कई आहे, AG सिंध को बंदि कया। असां AG सिंध को लेटर वठी आया आहियूं, सेक्रेटरी को लेटर वठी आया आहियूं। उनजो हिन टाइम 11 महीने जा कोई जवाबु नथो ॾे। असां हिन ग़रीबनि जे बचड़नि सां साणूं जिन खे बेरोज़गार कयो वियो आहे, उन्हनि खे हक़ आहे त हिननि खे रोज़ी ॾिनी वञे। अगरि जे न ॾींदा त असां बाक़ाइदा असां उन्हनि जी मुखालफ़त कंदासीं। जिथे हूंदो उते असां उनजी मुखालफ़त